लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो असांजे हिन ऑफिशियल टीवी खे त जीअं असांजे वीडियो जी हर पहिरीं नोटिफिकेशन तव्हां ॾे जल्द खां जल्द पहुची सघे। मलाखड़ा टीवी सब्सक्राइब करण न विसारींदा ऐं लाइक करण न विसारींदा ऐं ॾिसण न विसारींदा। मीर हसन सोलंकी नवाब सैयद साईं एजाज शाह शिराज़ी यादि जो मलाकड़ो बा अली गुलाम पालारी ऐं ॿी गुजे जी सभु क़ौमुनि जे तावन सां ही मलाकड़ो असांखे बाक़ाइदे 6 साल थिया आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला सदाईं कंदा रहंदासीं। अॼु को मलाकड़ो पहिरियों को आहे 13 तारीख़ 13, 14, 15, 16 जंहिंमें बाक़ाइदे गुलाम हुसैन पठान रजब राइमूं शीदे मुसलमाननि जी आलमी जंग थींदी यादि रखंदा। हॉकी कजे ऐं सुभाणे बाक़ाइदे ज़बरदस्त मुक़ाबला थींदा। मलाकड़ा टीवी के लाइक ऐं सब्सक्राइब कंदा। अल्लू नक्शी सैयद रशीद शाह होशार सैयद वाह अल्लू बस बस अल्लू बस बस अली तमाम कुर्ब अदा निसार अली जोखे साहब जा सब खां पहिरीं मूंखे 200 रुपया इनाम ॾिने ऐं अदा अली मंसी सांगड़ वारे जा कुर्ब जे मूंखे 200 रुपया इनाम ॾिनी। संदसि महिरबानियूं थोरा जबरदस्त बलोच नवीद बलोच होशियार जबरदस्त मुकाबलो टन टनाटन मुकाबलो शीदी खानदानी मल्ला बाकायदे शीदी मल्ला ऐं बलोच भी भलो पहलवान शीदी वाह वाह ऐं बाबा हितां खां शुरू थी 50 शुरू थी कुर्सी 50 वाह जितां खां ताईं दिलि चए 50 शुरू थी भलो मुकाबलो। अब मल थे बोश की पंजाबी अब हाणे शीदी फसियो शीदी हाणे शीदी फसी आया अल्लाह हाणे बस फसियो अब मेरा अन्य तो ना करे ना को गरीब मल मारे जो अॻियां नवीद बलोच उमेर शीदी जबरदस्त मुकाबलो मज़ेदार मुकाबलो टन टनाटन मुकाबलो बाकायदे बई छोकरा भला पहलवाननि शीदी ऐं बलोच बस वाह वाह शीदी ये ज़ालिम शीदी पुट वाह इन पे बि धक ॾेई पाण बि जॾो थियो साईं ज़ुल्फ़िकार शाह खे बि जॾो करे मारे चट थिया न अहिड़े ॿई खटुनि जे हवाले दक्कन में रुगो मल्लन जी दक्कन में पांजी जिंदगी राइब शीदी बाकायदे जे गुलाम हुसैन पठान जा टांडा कढी छड़िया राइब शीदी पंजाबी मेरी भला पहलवान मज़े टन मुकाबलो जबरदस्त मुकाबलो अली गुलाम पालारी बाकायदे 100 कसम सुमरे के 100 रुपया मुखे इनाम ॾिनी। संदसि कुर्बन महिरबानियूं जबरदस्त मुकाबलो मज़ेदार मुकाबलो टन टनाटन मुकाबलो दिलचस्प मुकाबलो हथ होशियार शीदी खानदानी मलन शीदी नस्ली मलन शीदी बिजया मलन शीदी वाह पुट बेस्की ये थी वाह हल जबरदस्त मुकाबलो मेरे हल शीदी अल्लड़े वाह इनके चेबो मल्ल ये मुकाबलो जबरदस्त मुकाबलो मज़ेदार वाह बेस्की वाह ताड़ी वजे इरन मल्ल इनके चेबो मल्ल सुवा मल्ल वो पंजाबी वारसो जी मल्लू ए पंजाबी जो कदर करो उनजे इखलाक के ॾिसो उनजे सबर के ॾिसो उनजी मल अदा आजमारन का इंजीनियर का सभई 200 ॾींदा हजार मीर मरी दादलो शीदी एडा आसिफ मंसी साईं जाया शिराज़ी यादि मलाकड़ो अली इते मलाकड़ो हर गुलाम असांजा शौकीन ने वीडियो लाइक 11 सालनि जो 15 सालनि जो
6 लोगों पे पूरे पाकिस्तान में सिंध जिले छठे के बब्बर शहर लीडर सैयद एजाज अली शाह जे याद में 6 सालनि खां वठी हे मलाखड़ो कराईंदा आहिनि। सभु बिरादरियूं उन्ही सां गॾु हूंदियूं आहिनि ऐं हर साल वांगुरु हिन साल बि वॾी धूमधाम सां हे मलाखड़ो मल को बि महिमान कोन हूंदो। मल पूरी सिंध में मलाखड़ा विढ़ंदो आहे ऐं बाक़ाइदे होशियार बिना मली जिले जो सदर सुमार बुकेरो बाकायदे मलाखड़े में मौजूद है। तमाम भलो पहलवान थी गुजरियो। होशियार जबरदस्त मुकाबलो मजे वारो मुकाबलो दाखिलो सीधी 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 गुलाम नबी सीधी नंढे भाई तमाम भलो पहलवान अञा हिन जी उमिरि कोन्हे एतिरो भलो पहलवान उमिरि सारो तमाम मज़े वारो जेको पूरी सिंध पंजाब में बाक़ाइदे मुकाबला कंदो अचे कलंदर बिटशा नूरानी मलाखड़ा थी ही असांजो उहो चैनल आहे जेके पूरी दुनिया ॾिसंदी आहे। भलो मुकाबलो असांजे पूरी प्यारे अली गुलाम पालारी मुझे 500 रुपया इनाम ॾिनो। हाणे इंशाअल्लाह ताला अली का बि इनाम वठंदो ऐं सभिनी खां इनाम हक़ आहे। हथ भैया दादलो सीधी हेलो मीर मरी दादलो सीधी मीर मरी दादलो सीधी हेलो वो दादला बस दादला बालीबान मंगसी पे तो आए मेहमान आला खुश करे जेको मिलन के इनाम उठे दे बाली गुलाम पालारी सभन दोस्तन की मेहरबानी। अदा बस दादला ओ दादला वजी दादला टुडी जारिस वाह दादला सीधी बस को बानी मलाखड़े में घेर तो बढ़ती है कुरान है खेर है मल्ल जी धतुकार मीरपुर आधा पंजाबी में आया छाला है आगे में मुतावा सीधी छड़ी ना के मेरी मेहरबानी भाली जो फिरंदोज हिना जलाल हाजी सीधी ऐं साईं अनवर शाह अचनि मैदान ते। होशियार मंगसी हल वज़ा मंगसी वो पोड़ो थी मंगसी वो हल वाह मंगसी वाह चढ़ी वाह आसिम मंगसी बाकायदे कल आयो मलाखड़े प्रोग्राम कल मलाखड़ो कोन थियो इहो भी मौजूद है। गुलाम नबी सीधी मुकाबलो करे मुझे खबर आसिम मंगसी के भी इनाम दियो जो अजा मल कोन पे ओड़े पर को मुकाबलो न कर। वाह साईं वाह साईं वाह हेला वसीम सीधी जलाल होशियार जलाल पठान हेना बोस्की या दोस्त बता तराई शेर मारू मले शौकीन है अल्लाह खुश करे हेना मले सो चेयरमैन साहब ही मेहरबानी अल्लाह खुश करे हर मल के असान जो कदर कई आ जलाल पठान भाली जो मेहरबानी अल्लाह खुश करे हर मल के नाम उठो दे अली मंगसी जो मेहरबानी मल थे वसीम अनवर शाह जो कदर करो। हाँ जलाल पठान वसीम सीधी जलाल पठान वाह जलाल पठान वाह बस जलाल बस हाँ सीधी धक्कर बस वाह रे जलाल सीधी रायब हुसैन सीधी बॉस की पंजाबी रायब हुसैन सीधी बॉस की पंजाबी इधर बाली गुलाम है मेहमान पे चंदा उन्होंने मेहरबानी वाह पंजाबी बॉस की के नाम दो बॉस की पंजाबी आसम मंगती राय
हवा फुल बोस्की पंजाबी खणी हो हाणे पंहिंजे अली ये नहीं गुरान भलो मुकाबलो पहलवान मारे आवाला दोनों बदला हिकड़ी जोड़ी न करे बाबा अरे वो नया गुरु गिरे दिए बॉस की पंजाबी कदर करे बॉस की के नाम दो हेजा उमेर सीधी बॉस की से मुकाबलो थींदो हाणे हेजा आसम मंसी जो बॉस की के नाम दो हेजा तराई का दोस्त बतान साईं नवीद शाह ये मेहरबान है बॉस की पंजाबी तो बॉस की वो कदर करो बच्चे ओ मेरे बच्चे हमारे बच्चे मेरे वाह भलो चला वाड़े भलो चला बॉस की के नाम जो नांग तीसी खतरनाक है मेरा बच्चा हेलो हेलो आवाशीदी दादला छनो तेरे तेज ही मसीद में कौन खेले ही तो मैदान है हमें मुझे कसम खाना है अल्लाह देखे ना तो बाली मंसी बसोरवा नाम लो हेलो हेलो बेना कौन करे इस कुरान जमीन बाके से दुबी है अब आने बाबा आने बोश की पंजाबी उड़नो ताड़ी लगे वा आने पंजाबी सीधी उड़ंदा ताड़ी लगे न जोड़े जी ताड़ी लगे बाके दे साईं नवी शाह बिल वरी थींदो बाके दे 6000 बिल करायो उनखे वठण में नथा ॾीनि हाणे जे बाबा पंज इनाम वठण जा प्लान वठण चाहियो त बोश की पंजाबी 5000 बिल कराए त वणंदा न त नथा वणो अगर साजनो ने वीणो पवंदो बोश की जा बक ॾिनो आहे हाणे तो चलो 5000 बिल रख पोइ वड़ा दो एड़ा बोश की पंजाबी जो तो 1000 रुपया पंहिंजे खीसे में रखा दो एतरा दोस्त बीठा न अगर सीधी जो पंजाबी मुकाबलो ॾिसण चाहियो हथ मथे करो खबर पे केर राज़ी आहे हाणे ॻाल्हि इहा आहे पंजाबी 1000 पंहिंजे खीसे में रखे थो एड़ा तराई का दोस्त आया आहिनि उन्हनि सां अपील कयूं था ऐं ॿिया दोस्त बीठा आहिनि 100 करे कुझु बिल खे वधाए त इन जो मुकाबलो करायूं अब बा अली भी रखंदो 500 रुपया आम रखा दो कुर्सी में ताड़ी लगे बोश की सा जो मेहमान हो बाबा हेॾा माण्हू मूंखे अञा पण मूंसां विढ़नि पिया बाक़ी आउं मल पैसनि लाइ कोथो वणा शौक़ ॾाढो वणा अगरि जे प्लान वठणु चाहे थो त बिल रखो ऐं बेशक तयार आहियां बाक़ी जितां बोश की पंजाबी ऐं तो ख़्वाब नथो हाँ बिल थे हाजी मेरा जनरल सेक्रेटरी उमरकोट का उन 500 रुपया इनाम रखियो ताड़ी लगे ये दोस्त असांजा तमाम बेहतरीन शौकीन आहिनि बाक़ी बा अलीजा मुंहिंजी अपील तो जो मंसी रही गयो आहे आ सभु उनखे इनाम हक़ भलो मुकाबलो अदा अली मंसी की मेहरबानियूं जे आसम मंसी के 500 रुपया इनाम है मेरे सन बस यो सीधी छत बोश की गाणो रखे मानो बाके दे करा के दे लाइक के फॉलो करदा है गुला नबी बाली जो मेहरबानी हो जे 1000 रुपया इनाम देनो मेरे सन सोलगी के वने खेल बना अली गुलाम बालारी मानी खाई पहुंचा वने जी नाली नदी ते जगह है मेहरबानी एना बा कायदे एना मु अनाम सल्ला बे नाम मोकलियो नाम मुंजो बाका है इंजीनियर अदा निसार अली या कुर्बत या यूट्यूब जना के नाम दिनी सदर मेहरबानी जे मुखे 200 रुपया इनाम दिनी बोश की पंजाबी बादलो सीधी बोश की पंजाबी तेरी मले इन जोड़ के बिल 5200 रुपया जेको कुछ नसीब 5200 रुपया बिल इन जोड़ते हां सीधी होशियारे सीधी यो नाए मरी नाए जगह तू मारी ने सीधी वारा क्या 1 2 3 4 पहले आने दादलो सीधी एतरे बोश की पंजाबी जिले ठठो आ जिले के मामे खाब हेरा सीधी की जोरी पंजाबी की कारगिरी
अबाश हथ ना कर दादला ताड़ी लगे बोस्की लाए पंजाबी दादलो सीधी वाह पंजाबी वाह बॉस की पंजाबी है ना मुझे बॉस की के अरे बॉस की ताड़ी लगे आवा बोस्की छोरे के बाबा चक्कर बोस्की ना दोस्तों तो बोस्की आगे के बोस्की रात कदर करे पोनो तारी लगे बोस्की लाए बोस्की के बाली गोरे वे नाम ले मंगसी ऐ सभी दोस्तों ना मुझे अपील है बोस्की कदर करो।